उस्ता मोहम्मद ने कोट जाफराबाद बुलेदी सिंध के रिहायशी ताजिल खान हाजी जी बुलेदी, मोहम्मद इस्माइल हाजी जी बुलेदी और दीगर ने उस्ता मोहम्मद प्रेस क्लब रजिस्टर्ड में प्रेस कॉन्फ्रेंस करते हुए कहा कि ईद से पहले मेरी बेटी को बेगुनाही में कत्ल कर दिया गया। इस सिलसिले में हम पुलिस से मुसलसल राब्ते में हैं, लेकिन पुलिस ने अभी तक मुल्जिमान को गिरफ्तार नहीं किया। कल अचे अदड़ी हिते बयान करे वई आहे त असांजो मालिक आहे या छा बि करे असां इहो न कयो आहे, कुझु बि हो असांजे मथां नाहक तबाह करनि था। समाजी न्याणी माई सफ़िया आहिनि माना क़त्ल कई आहे, असां एफआईआर कई आहे, एफआईआर में बि हिकिड़ो गिरफ़्तार आहे, ॿिया गिरफ़्तार नथा थियनि, अञा असांजे मथां दबाह करनि था। ऐं हुननि जी छोकिरी पंहिंजी माना असांजी छोकिरी मरण अवल ॿ ॾींहं वठी आया आहिनि, असां वटि हाणे उहा छोकिरी न आहे, उन मालिकनि वटि आहे, पंहिंजी पाण लिकाए असांजे मथां माना हिकिड़ो केस करनि कि इहो ई अर्ज़ु आहे त अलाह वास्ते असां मदद करनि, उनखे बंदि अगरि न बंदा त असांखे बिल्कुलु मारींदा हो। जेकॾहिं जेका असांखे छोकिरी हिन जी ॾिनल आहे, असांखे हिन जी जेका छोकिरी ॾिनल आहे, हिकु छोकिरी हुननि ॾिनी आहे, ॿ छोकिरियूं असां हुननि खे ॾिनीसीं। वरी ईद जे दौरान हुन चयो असां पंहिंजी छोकिरी खे घुमाइण खां वञूं था पंहिंजे होॾे, हिकनि जे हिसाब जेको आहे पंहिंजे हिसाब सां पंहिंजी माई खे वठी आयो घुमण जा। पोइ 2 ॾींहंनि खां बाद असांजी सफ़िया खे शहीद कयूं। शहीद करण खां बाद में हाणे हे असांजे मथां इल्ज़ाम हणंदा ताकी जेको आहे असां हिननि जे मथां एफआईआर कराया अथसि, त एफआईआर करण जे लाइ इहो ई सोचनि था माना असांजे मथां दबाव न थिए। हाणे असां हिननि जे मथां दबाव कयूं ताकी हे भॼी वञनि, असांजे मथां बयानबाज़ी न करनि। त एसएचओ बि कोई करण जा को इरादा नथो करे पियो ऐं डीएसपी खे बि असां अपील कईसीं, डीएसपी बि असांजी ॿुधण जे लाइ तयार न आहे। उन्होंने आईजी पुलिस बलूचिस्तान, डीआईजी पुलिस नसीराबाद, एसपी उस्ता मोहम्मद और दीगर मुतल्लिका हुक्काम से मुतालबा किया है कि हमारी प्रेस कॉन्फ्रेंस का नोटिस लिया जाए और मुल्जिमान को गिरफ्तार करके हमें इंसाफ फराहम किया जाए। वॉइस न्यूज़, उस्ता मोहम्मद, बलूचिस्तान।